सिजावल ज़िले के उस्तादनि जिन में प्राइमरी और सेकेंडरी उस्ताद शामिल आहिनि हिननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। प्रेस क्लब में अॻियां नारेबाज़ी कई आहे। हिननि जो चवणु आहे त जेका प्रोमोशन जी पॉलिसी आहे उन ते अमल न कयो पियो वञे। मनपसंद माण्हुनि खे जेको प्रोमोशन ॾिनी पियो वञनि, जॾहिं हक़दार आहिनि सीनियरिटी जा जेके अॻु पुराणा माण्हू आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। वधीक हिननि खां पुछंदासीं त हिन जो छा चवणु आहे। प्राइमरी स्कूल टीचर्स जेके आहिनि प्राइमरी में टेस्ट क्वालिफाइड उस्ताद आहिनि, उन्हनि जे हक़नि ते दाड़ो आहे। उहे टेस्ट क्वालिफाइड उस्ताद आहिनि जेके गुज़िरियल 12 सालनि खां वठी तइलीम खाते में कमु करे रहिया आहिनि। उन्हनि जा जेके प्रोमोशन्स जो जेको टाइम आयो आहे उन्हनि जे लाइ हुकूमत जो जेको आहे कानून उहो ख़तमु थी वञे थो। हर रोज़ नई पॉलिसी उस्तादनि मथां मड़ी पई वञे। रोज़ नवां कानून, रोज़ नवां क़ाइदा उस्तादनि मथां मड़िया पिया वञनि। आला अमलदारनि खां इहा अपील थी कई वञे त महिरबानी करे जेको सो पुराणी पॉलिसी बहाल कई वञे। छाकाणि त प्रोमोशन हिकिड़ो इंसान जो आइनी ऐं कानूनी हक़ आहे ऐं प्राइमरी खां सेकेंडरी प्रोमोशन हिकिड़ो मोरल वे आहे। उन लाइ असां हुकूमत सिंध खां इहो परज़ोर मुतालबो था करियूं। एहतिजाज कंदड़ प्राइमरी उस्तादनि जो चवणु आहे त असां क्वालिफाइड उस्ताद आहियूं, प्रोमोशन वारी पॉलिसी ते अमल कयो वञे। असांखे प्रोमोशन ऐं ॿियनि जेको एज़ाज़नि में नज़रअंदाज़ न कयो वञे। इहे जेकॾहिं सूरत हाल रही त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। कैमरामैन शफ़ीक टीपू सां गॾु हनीफ़ मला, सिंध TV न्यूज़, सिजावल।